नाज़रीन तव्हांखे हिकिड़ी अहम ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा वञूं त खेरपुर जे तालके कोट डिजी जे ॻोठ ख़ुदाबख़्श हिसबाणी में वसाण ऐं हिसबाणी बिरादरी में ज़मीनी तकरार तां झेड़ो थी पियो आहे। फायरिंग जे नतीजे में केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल दाख़िल करायो वियो आहे। नाज़रीन तव्हांखे हिकिड़ी अहम ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा वञूं त खेरपुर जे तालके कोट डिजी जे ॻोठ ख़ुदाबख़्श हिसबाणी में वसाण ऐं हिसबाणी बिरादरी में ज़मीनी तकरार तां झेड़ो थी पियो आहे। फायरिंग जे नतीजे में केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल दाख़िल करायो वियो आहे। वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे असांजे ब्यूरो चीफ अरशद सदका। जी अरशद, कहिड़ा तफ़सीलात आहिनि हिन हवाले सां? बिल्कुल खैरपुर जो तालको आहे कोटजी में ॻोठ ख़ुदाबख़्श हिसबाणी ऐं वसाण बिरादरी ॿिन्ही बिरादरियुनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 10 खां वधीक औरतूं ऐं मर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास फैलिजी वियो आहे ऐं पुलिस उन मौक़े ते पहुची वई आहे। कंट्रोल में इलाइक़े खे घेरे में आंदो वियो आहे। उन मौक़े ते ॿुधायो पियो वञे त झेड़ो जेको आहे ज़मीनी तकरार तां पेश आयो आहे। जी पहिरीं बि कोई हिननि में तकरार आहे छा हिन हवाले सां? जी बिल्कुलु, पहिरियां बि ज़मीनी तकरार तां जेको आहे झेड़ो इनमें थी चुको आहे। वसाण ऐं हिसबाणी बिरादरी में इहो ज़मीन ते हिन वक़्तु बि ॿुधायो पियो वञे त हिनमें लाबारे दौरान जेको आहे फ़सुल में जेके हुया हिसबाणी ऐं वसाण बिरादरी में जेको झेड़ो पेश आयो आहे, जंहिंमें 7 खां 10 माण्हू जेके ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन में औरतूं ऐं मर्द शामिल आहिनि। ऐं हिन झेड़े में जेको आहे काफ़ी नुक़सानु थी चुको आहे ऐं उनजा ज़ख़्मी जेके आहिनि खैरपुर सिविल हॉस्पिटल ऐं कोटजी जे अस्पताल में ज़ख़्मियुनि खे मुंतक़िल कयो वियो आहे। जी इलाइक़े में कहिड़ी सूरत हाल आहे? हिन वटि पुलिस हुते पहुती आहे? को गिरफ़्तारियूं अमल में आयूं आहिनि? जी बिल्कुलु, हिन वक़्तु गिरफ़्तारी अमल में काई बि न आई आहे, बल्कि इहो ॿुधायो पियो वञे त इलाइक़े में जेका ख़ौफ़ ऐं हिरास फैलिजी वियो आहे, जंहिंमें कुझु ज़ख़्मी थी पिया आहिनि। ऐं फायरिंग जो सिलसिलो बि ॿुधायो पियो वञे त फायरिंग जो सिलसिलो इंतिहाई जेको आहे ज़्यादा जेको हिन वक़्तु हली रहियो आहे ऐं इलाइक़े में जेको आहे मासूम ॿारनि समेत जेको आहे इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास हिन वक़्तु इंतिहाई कशीदगी हालत आहे। जी अच्छा, अस्पताल में ज़ख़्मियुनि खे सवले नमूने सां तबी इमदाद मिले पई? जी बिल्कुलु, हॉस्पिटल खैरपुर सिविल हॉस्पिटल में जेको आहे ज़ख़्मियुनि खे ऐं उनखां अलावा कोटजी में जेको आहे तबी इमदाद जे हवाले सां इलाही जेको आहे कशीदगी हालत में ज़ख़्मियुनि जी ख़राबु हालत ॿुधाई थी वञे, जंहिंमें जेको आहे डॉक्टर बि कुझु जेको आहे लापरवाही जो निशान हिकिड़ो मतिलबु नज़र में अची रहिया आहिनि। वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाह कंदे।